अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा से दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां शेयर कंदासीं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में छा वाकई हाणे हाशिम खे मुराद पूरो करे छॾींदो ऐं मुराद खे इहो गुस्सो आहे त मुंहिंजो ताक़ ते अची करे मूंखे बदनाम करे हलियो वियो। छा उन हाशिम जा हाणे आख़िरी ॾींहं आहिनि ऐं छा असली माण्हुनि ताईं पुॼंदो जेका अली ख़ान खे क़ैद कयूं वेठा आहिनि मुराद उन्हनि ताईं पुॼी बि वेंदो या नाकाम थी वेंदो। दोस्तों वॾी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे लाइक सब्सक्राइब उदासी टीवी खे ज़रूरु कंदा ऐं हिन वीडियो जी लिंक शेयर भी कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो वञा त मुराद खे इन शइ जो गुस्सो त आहे इहो कहिड़ो हमरा हुयो जेको असांजे उताक ते आयो ऐं असांखे बदनाम करे वियो। शाहनवाज़ ख़ान उन खे वठी आयो रहज़न खे। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो वञा त इहो हमरा फ़िलहालु यानी हाशिम ग़ाइबु थी वेंदो ऐं इन खे जेको आहे हिन खाननि खे बि हिन मारियो हुयो तव्हां पोइ किस्तनि में ॾिठो हुयो। हाणे शाहनवाज़ ख़ान हिन खे ग़ाइबु करे छॾियो आहे। इहो नज़र सफ़ा न ईंदो तव्हांखे कुझु किस्तनि ताईं अंदरूनी वार पियो कंदो। होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त पाण में इहे वेठी त उहे ई रहिया आहिनि। रहज़न वारनि जेको अॻिते हली करे पूरी पक पइजी वेंदी त असांखे शाहनवाज़ ख़ान विड़ाए थो। मुराद इन शइ खे ॼाणे थो लेकिन रहज़न वारनि खे बि हाणे अॻिते हली ख़बर पवंदी ॿ टे किस्तनि खां पोइ त सॼा कम शाहनवाज़ ख़ान जा उहे विड़ाए थो असांखे।